नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरन सिलसिलो जारी है। इन वक्त के कोयटा में खबर ॾींदा तो कोयटा में पाकिस्तान डेमोक्रेटिक मूवमेंट जे इत्माम हेठ अॼु बलूचिस्तान जी शहर लोरालाई में जलसो थींदो, जंहिंखे PDM जा मुख्य अॻवान खिताब कंदा। लोरालाई जे जलसे जूं समूरियूं तैयारियूं मुकमिल थी चुकियूं आहिनि। जलसे के अॼु PDM जा मुख्य अॻवान मौलाना फजल रहमान, महमूद खान अचकज़ई, अॻूणो वज़ीर आज़म यूसुफ रज़ा गिलानी ऐं मुस्लिम लीग नून जो नायब सदर सरदार याकूब खान नासिर खिताब कंदो। गुज़िरियल ॾींहुं कोयटा पहुचण ते PDM जे अॻवान मौलाना फजल रहमान साफ़िन सां ॻाल्हियूं कंदे चयो त अवाम जंहिं तरीक़े सां PDM जो साथ ॾिनो आहे इहे तारीख़ी लम्हा आहिनि। लोरालाई में बि तारीख़ी जलसो थींदो। PDM जे सरबराह मौलाना फजल रहमान चयो आहे त अवाम जैली मैरिनेट खणी ईंदड़ हुक्मराननि खां छुटकारो चाहे थो। मुल्क में जेकॾहिं दहशतगर्दी ख़त्म थी वई त मचसाने जहिड़ा वाक़िया कीअं थिया ऐं क़बाइली इलाइक़े में टारगेट किलिंग छो थी रही आहे। हिकु सवाल जे जवाब में PDM जे अॻवान चयो त मंज़िल ताईं पहुचण में वक़्तु लॻंदो ऐं परेशानियूं बि आहिनि, पर हाणे हुक्मराननि जे वञण में घणी देर न लॻंदी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।